सेठ ॿुधी छॾ ख़्याल सां होटल हलाए तुंहिंजूं तमामु घणियूं शिकायतूं पहुतियूं आहिनि हिते रुगो चोर ऐं धाड़ेला था अचनि सम्झी हाँ साईं हाँ हाज़िर हाज़िर आइंदा का बि शिकायत न अचे हाज़िर हाज़िर साईं मास्टर साहब हे त सरासर ज़ुल्म आहे यार हेड़ो अंधेर असां किथे बि न ॾिठो धाड़ेल वतन आज़ाद घुमंदा फिरंदा ऐं बदिजनि पिया आम गरीब माण्हू वाड़े सुरीला मुख़्तलिफ़ अॻाणो जॾहिं मास्टर साहब तव्हांजे पारो पियो ॻाल्हाए त कंहिं बि ॻाल्हि न कई कंहिं बि लाज न वठाई हाणे छा वेठा ॻाल्हियूं कयो सच तो चईं जूसा ओॾी महिल के चुप कयो वेठा मास्टर साहब हिते वॾा राज़ आहिनि तव्हांखे ओता किथे हली ॿुधाईंदुसि जूसा सची हा अॼु जाई बि धाड़ेल आया हुआ हिते धाड़ेल आया हुआ पोइ 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 छा ताजियूं मानियूं टिकियूं सिजियूं बिजियूं खाई हलिया विया भला तव्हांखे सभिनी खे त कुझु कोन थियो न न न असांखे कुझु कोन थियो होटल जे ग्राहकनि खे बि कुझु कोन चयो आख़िर कीअं चवंदा आख़िर त असांजे सेठ जा यार आहिनि यार ॼट में सफ़ा अड़जी विया नथो ॾिसे मौक़ो न महल सफ़ा को ॼट अरे जूसा ओ जूसा जी सेठ हेरा हुकुम तो कई नौकरी हल हाणे घर मां पाणी पिणी खे पघार पहुचाईंदुसि तंहिंजी माना त सुभाणे खां मां कम ते न अचां बाबा मुंहिंजी जान छॾ मूंखां ख़ता पई जेका मां तोखे नौकर रखियो हेतिरे जान छॾ मुंहिंजी हाणे माना त नौकिरी ख़तम हाणे जान छॾ मुंहिंजी टरियो अथऊं वाह मुंहिंजा मौला ही नौकिरी बि चट भली हिन भेरे त बाबू फट मारे छॾींदो अठी जमात जो बि लिहाज़ कोन कंदो ॿियो